अस्सलाम वालेकुम। अॼु आहे संडे 3 मई। सुबुह जो 10:30 थिया आहिनि। नाश्तो करे छॾियो आहे। नाश्तो थोरो देरि सां कयो आहे छो त थोरी देरि एक्स्ट्रा निंड करे वरिती। ऐं हाणे सभिनी खां पहिरियों इहे बचियल खीर आहिनि 2-3 ॾींहंनि जा, थोरो थोरो रोज़ु बचंदो आहे त इन्हनि सभिनी खे काढ़ींदमि। इन्हनि सभिनी खे मां पहिरियों अलॻि अलॻि गरम कंदमि ऐं पोइ इन्हनि खे हिकिड़ी वॾी देगिड़ीअ में विझंदमि, छो त ईअं न थिए त को हिननि मां अगरि ख़राबु थी वियो हुजे त पोइ सभु ख़राबु थी वेंदा। तंहिंजे करे मां हिननि मां मलाई कढंदमि सभिनी खां पहिरियों। इहो मुंहिंजो प्यालो आहे जेको फ्रीज़र में ई पियो हूंदो आहे, ख़ाली थींदो आहे तॾहिं बि मां वापसि फ्रीज़र में ई विझी छॾींदी आहियां। सो हिननि खीरनि जो सॼो हिसाबु किताबु कंदमि। हे अॼु जो ताज़ो खीर जेको आहे कढ़ण लाइ रखंदमि। अॼु जे व्लॉग जी इब्तिदा ईअं थी कयां। 11 थी विया, किचन जो कमु ख़तमु करे आयमि ऐं हाणे आई आहियां मां हिते ॿाहिरि प्लांट्स खे पाणी ॾियणु, छो त कल्ह बि मां सभिनी प्लांट्स खे न ॾिनो। जेके आला हुया उन्हनि खे छॾे ॾिनो, जिन जूं मिटी सुकी वई उन्हनि खे सिर्फ़ु पाणी ॾिनो। सो हाणे हिते मां कमु कंदमि कुझु देरि, उन खां पोइ 12 बजे खनि असांजो प्लान आहे ॿाहिरि वञण जो। ॾिसूं वञूं था या नथा वञूं, जेको बि थियो। राति हिननि में थोरो थोरो विझी वई हुअमि जेके थोरा सुकल हुया ऐं अॼु हिनखे चेक थी कयां। रोज़ु ॾिसां थी, टाइम नथो मिले त मां हिननि खे चेक कयां। सो अॼु हिनखे हेठां चेक कंदमि त हिन में अगरि किवलियूं आहिनि त मां स्प्रे वठी आई आहियां। पहिरियों बि हुई मां वटि, पर मां चयो आहे ख़तमु थी वेंदी त पोइ छा कंदमि, त हिननि खे मां थोरो चेक करे ॾिसां थी। हिते ई था ॾिसो हिननि खे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। यकीननि हिनखे वेठा किवलियूं खाई वयूं आहिनि। मूंखे लाहिणी पवंदी ऐं जीअं ई मां हिनखे थोरो मूव कयो आहे त कुझु न कुझु किवलियूं हिन मां निकिरणु शुरू थी वियूं आहिनि। सो ख़ैर पहिरियों पाणी ॾेई वठां। बिस्मिल्लाह रहमान। तक़रीबन 11:15 थियण वारा आहिनि। असां वञूं था हाणे ॿाहिरि सब्ज़ी ऐं फ्रूट वठणु। इलाही अरसे खां न विया त ख़बर न आहे त बाज़ारि लॻंदी बि आहे या न लॻंदी आहे। सो ॿाहिरि रिक्शा वारनि खां ख़बर पइजी वेंदी त लॻे थी या नथी लॻे। सो हलूं था, अलाह करे त जंहिं कम सां वञूं था उहो थी वञे। आ जाओ तुम भी आ जाओ। शौक हो रहा है ना बहुत। बिल्कुलु हाणे असां अची विया आहियूं अंदरि। कुझु सामान सुराइण खणी वई आहे। सो साह पटियूं, पाणी वाणी पीऊं त वरी तव्हां सां मिलूं था। सो सब्जी ऐं फ्रूट वठी आयासीं माशाल्लाह जाम। ज़रदालू, हारवा ऐं आड़ू, सूफ़, अंब, चिकू, सुराइण ॿियो बि कुझु हुयो। हा, हिंदाणो, छाहीं ऐं हिंदाणो जेको बि तव्हां चवंदा आहियो उहो, ऐं हिकिड़ो गरमो ऐं भाॼियूं वरितियूंसीं जाम माशाल्लाह, ताज़ियूं ताज़ियूं सुठियूं। ऐं सभिनी खां सुठी शइ हीअ लूणक, एतिरी फ्रेश लूणक हुई ज़बरदस्त। सो सभिनी खां पहिरियों हिनखे कटींदासीं छो त इहा ॾाढी नाज़ुक भाॼी हूंदी आहे। कुझु देरि रखी छॾियो या शाम ताईं रखो त ख़राबु थी वेंदी। सो हिन में धाणा, फूदनो, सावा मिर्च, लूणक ऐं भिंडियूं, कढ़ी पत्ता ख़तमु थी विया, मां सुकाए रखंदी आहियां। राति जो कढ़ी ठाहीसीं त उन में बसि आख़िरी सुकल पत्ता हुया उहे विधासीं। करेला बि ॾाढा सुठा मिलिया। हिते बसि फ़ाइदो इहो हूंदो आहे जो हर शइ असांखे फ्रेश मिलंदी आहे। लीमा वरिता, अरबियूं वरितियूं, अरबियूं मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। असां ॿिन्ही खे, बल्कि सुञाण मूंखे ॿिन्ही खे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। मेहा वरितासीं, असांजी भाॼी वारो कॾहिं मेहा न खणी ईंदो आहे। ऐं हे खीरा वरितासीं,
ॿियो बि कुझु हुयो अञा, सो कुझु थेलियूं थोरियूं ॿिए हंधि पयूं आहिनि। हा, पटाटा वरितमि ॻाढ़ा, छो त असांजो भाॼी वारो ॻाढ़ा पटाटा न खणी ईंदो आहे, ऐं इहे अछा पटाटा जेके आहिनि अॼुकल्ह ॾाढा मिठा था निकिरनि। सो इहा हुई असांजी ख़रीदारी। हाणे इहो कमु थींदो, उनखां पोइ थांह ॿांह धोइबा, लंच ठाहिबो, हेॾी सारी भाॼी वठी आया, उन्हनि मां कुझु न कुझु पचाईंदासीं। ऐं मज़े जी ॻाल्हि त चिकन जेको आहे उनजे लाइ एॾियूं अफ़वाहूं शुरू थी वियूं आहिनि। कोई चए थो उन में वायरस अची वियो आहे, अलाए छा छा अची वियो आहे, त हाणे असांखे त ख़ौफ़ थो थिए वठंदे। सो ख़ैर मां वटि त अञा चिकन पियो आहे फ्रीज़ थियल, जेको मां कुझु ॾींहं पहिरियों ई घुरायो हो, त इन करे मां फ़िलहालु नथी घुरायां। ऐं फ़िलहालु असां इहे सब्जियुनि भाॼियुनि फ्रूट्स ऐं दालियुनि जो मज़ो वठंदासीं इनशाअल्लाह। अलाह जा लख शुक्र एहसान जो असांखे हेतिरो सभु कुझु वठण जी हैसियत ऐं तौफ़ीक़ उन असांखे ॾिनी आहे। हिते मां काफ़ी सारी लूणक साफ़ु कई आहे ऐं अञा कुझु रहियल आहे, ऐं तेसि ताईं सुराण जेको आहे इलाही कमु करे छॾियो आहे। फुदनो साफ़ु कयो आहे ऐं करी पतनि जा पन पटे छॾिया आहिनि। सो हाणे हिते सुराण ईंदी कटणु, बाक़ी रहियल लूणक मां साफ़ु थी कयां, उनखां पोइ वरी मां हिनखे धोई ऐं वरी चाढ़ींदमि इनशाअल्लाह। त हीअ ग्वार बॉइल थी थिए, ऐं उनखां सवाइ असां लंच नथा ठाहियूं कुझु बि। कढ़ी इहे राति वारी पई आहे, सो इहा गरम कई आहे, कढ़ी खाईंदासीं ऐं फ्रूट, त असांजो लंच थी वियो। राति जो वरी कुझु फ्रेश पचाईंदासीं इनशाअल्लाह। ऐं ॿी ॻाल्हि त मुंहिंजी हिन कढ़ी जी बि रेसिपी वीडियो मौजूदु अथव, पकोड़ा कढ़ी बाय नसरीन वफ़ाई। अगरि तव्हां सर्च करणु चाहियो, ॾिसणु चाहियो, त इहो लिखो त तव्हांखे आराम सां रेसिपी मिली वेंदी। पूरा ॿथिया आहिनि ऐं मां हिते फुदनो इहे धोई ड्राई करे ऐं सुकण लाइ रखियो आहे। हिते कढ़ी पत्ता इहे बि जेके आहिनि ड्राई थी वेंदा। उनखां सवाइ ग्वार हिते रखी आहे, बॉइल थी वई आहे, थधी थींदी त बॉक्स में विझी फ्रीज़ कंदमि। ऐं हिते मां चाढ़ी आहे लूणक धोई, हाणे इहा बॉइल करण लाइ रखी आहे। ऐं सुराण हाणे थांह धोईंदी ऐं मां वेंदमि निमाज़ पढ़णु, विझंदमि निमाज़ पढ़ंदमि, ऐं उनखां पोइ सुराण थांह धोइण खां पोइ वरी विझंदी निमाज़ पढ़ंदी। पोइ असां अॻियां छा कंदासीं उहो तव्हां सां शेयर कंदासीं। टाइम थियो 5:15, थोरी देरि खां पोइ अज़ान ईंदी 3 जी। ऐं अॼु मां जेको आहे हीअ सेखारियो आहे ठाहिण। हीअ वीडियो ठाही अथमि, लंच कयोसीं, उनखां पोइ विझी नमाज़ पढ़ी आराम कयोसीं, उनखां पोइ मां हीअ वीडियो ठाही आहे। सो इनशाअल्लाह हीअ बि टाइम सां गॾु शेयर थी वेंदी। गार्डन डेकोरेशन आहे हिकिड़ी, ऐं थोरी देरि रेस्ट कंदमि, उनखां पोइ निमाज़ जो टाइम थी वेंदो, निमाज़ पढ़ी वरी तव्हां सां मिलंदमि। हाणे मुंहिंजो भाउ आयो हो, हलियो वियो आहे। सो हीअ ॼमूं खणी आयो, त सुबुह जॾहिं असां फ्रूट पिया वठूं त सुराण चयो त ॼमूं वठूं। मां चयोमांसि न, त ॼमूं मुंहिंजे भाउ जे लाइ चयोमांसि, मां चयो पाण ई ॾेई वेंदो आहे। त हिते माशाल्लाह सचल ॻोठ में घरु अथसि, हुन में अंब ऐं ॼमूं ऐं लॻियल आहिनि। त हर साल जेको आहे जॾहिं खां असां कराची शिफ्ट थिया आहियूं त ॼमुनि जी असांजी मौज लॻल हूंदी आहे। सो इहे जेके आहिनि बसि कमज़ोरी आहिनि असांजी, छो त ॻोठ वारे घर में असांजे ॾाढा वण हूंदा हुआ, त सदाईं असां ॼमूं कॾहिं यादि न आहे त असां पैसनि सां वठी खाधा हुजनि। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं मां एॾी हैरान थी थियां अलाह जी कुदरत ते, त मां सुबुह सुराण खे झलियो, हर फ्रूट वरितोसीं, जो मां ॼमूं न ॼमूं उअं ई मुफ़्त में ईंदा त अजायो नथा वठूं। सो हे ख़ैर सां अची विया आहिनि। 7:45 थिया आहिनि राति जा, सांझी जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हाणे मां आई आहियां किचन में। तव्हां सां थोरी गपशप करे उनखां पोइ मां पचाईंदमि राति जी मानी, जेको कमु तक़रीबन पोइ तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। करेला छिलियल आहिनि, हिन पासे करेलनि जूं खलियूं पयूं आहिनि। इहो सुराण हिते कमु पई करे नमाज़ खां पहिरियों, या पंहिंजो कमु कंटिन्यू कंदी ऐं मां मानी पचाईंदमि। ऐं अॼु जो ॾींहुं बि ख़ैर जो गुज़री वियो। ऐं अॼु सुबुह जॾहिं असां वियासीं, सुबुह त न वियो, ऑलमोस्ट मंझंदि हुई, संडे बाज़ार। त संडे बाज़ार एतिरी ख़ाली ख़ाली हुई जो जेकर मां उतां इलाही सारी शॉपिंग कयां हा, पर जीअं त असां माइंड न ठाहे वियासीं, न एतिरा पैसा खणी वियासीं, छो त बिल्कुलु बि रश न हुई। मूंखे हैरत लॻी त इन टाइम ते असां वियासीं त शायदि माण्हू सुता ई पिया हूंदा, मंझंदि खां पोइ ईंदो हर कोई। त बहरहाल असां पंहिंजे मतिलबु जो जेको कमु हुयो उहो करे अची वियासीं। सो सुबुह जो उते ॼमूं एॾा फ्रेश पिया त असां फ्रूट वरितोसीं सॼो। त सुराण चयो तव्हां ॼमूं बि वठूं, मूं चयो न, मां मुंहिंजे भाउ जे लाइ चयोमांसि, असां हुनखे राजा चवंदा आहियूं, मूं चयो राजा ॾेई वेंदो पाणी। त इतफ़ाक़ जी ॻाल्हि आहे, उहो अॼु ई खणी आयो, त उहो ॾाढो मज़ो आयो। हिकिड़ी शइ असां छॾे आयासीं त उहा बि वठी आयासीं। सो ऐं क्राफ्ट जी हिकिड़ी वीडियो ठाहियमि, उहो तव्हां सां शेयर कई, वीडियो शेयर थी वेंदी 1-2 ॾींहंनि में इनशाअल्लाह। रोज़ाना हिकिड़ी क्राफ्ट जी वीडियो शेयर कंदमि ऐं कोशिशि कंदमि त सुभाणे बि 2-3 वीडियोज़ ठाहे छॾियां, छो त मूंखे ॿाहिरि बि न आहे वञिणो ऐं ॿियो कुझु ख़ासि कमु न आहे, तंहिंजे करे मां सिर्फ़ु क्राफ्ट जी वीडियो ठाहींदमि। ऐं उनखां अलावा बसि बाक़ी सभु नॉर्मल आहे, जीअं ज़िंदगी गुज़रे थी, रवां दवा आहे माशाअल्लाह। अलाह जो शुक्र आहे, ॾाढो हिकिड़ो सुठो ॾींहुं गुज़रियो। वीडियो बि ठाहियमि, ॿाहिरां बि थी आयमि, सॼियूं भाॼियूं कटियूंसीं, छिलियूंसीं, गॾिजी सॼी उन्हनि खे असां
किन खे फ्रीज़ कयो, के अञा ताईं जेको आहे प्रोसेस में आहिनि उहे बि थी वेंदियूं। त हाणे कुझु ॾींहं आराम सां गुज़रंदा असांजा। ऐं पोइ बि असांखे रोज़ानो कुझु न कुझु खपंदो आहे। धाणा, सावा मिर्च, टमाटर इहे त रोज़ु खपंदा ई आहिनि हर हाल में। त शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अॼु जो व्लॉग हिते ख़तमु थी कयां। जेतिरो बि थी सघियो आहे मां तव्हां सां ज़िंदगीअ जो पंहिंजो रोज़मर्रा जो कमु जेको बि आहे शेयर कयो आहे। ऐं वधीक हिन महिल कुझु ॻाल्हाइण लाइ कोन्हे, छो त टाइम बि घटि आहे मां वटि। ऐं विच में असल में इहो ई थियो त मुंहिंजो भाउ आयो त अधु मुनो कलाकु उहो वेठो, त उहो टाइम थोरो उनखे ॾिनमि। इन करे थोरो मां पंहिंजे व्लॉग खे ख़तमु करण में लेट थी वियमि, मानी में बि थोरी। त काई ॻाल्हि न, ईअं थींदो रहंदो आहे। सो मोकिलायूं था हाणे, ख़ुशि जो आबाद जो, अलाह सी तव्हांखे सलामत रखे। ऐं बसि हिकिड़ो अर्ज़ु कंदमि त मुंहिंजी वीडियोज़ ॾिसण वारा सभु सिंधी आहिनि तक़रीबन। पोइ कमेंट उर्दू में अलाए छो था कनि, मूंखे ॾाढो अफ़सोस थो थिए। ईअं कोन्हे त को मूंखे उर्दू ॿोलीअ सां गुसाड़ आहे, पर घटि में घटि सिंधी थी करे सिंधीअ में कमेंट था कयो। तव्हां रोमन में जॾहिं तव्हां उर्दू लिखो था, रोमन में सिंधी लिखो। भली तव्हां वटि सिंधी कीबोर्ड न हुजे, का ॻाल्हि न आहे, रोमन में सिंधी लिखो। ॾाढो अफ़सोस थो थिए, मां सम्झ में नथो अचे ईअं छो था कयो। सो प्लीज़ पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजी धरतीअ सां प्यारु कयो, पंहिंजे असुल खे न विसारियो। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारी दुआऊं, इलाही सारो प्यारु, ज़िंदगी रही त इंशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।